टंडुजान मोहम्मद लगे रोड वासी नौजवान कादिर बख्श वल्द फ़तेह खान चांडियो सहाफ़िन अॻियां दाहिंदे ॿुधायो त राति मुंहिंजे माण्हुनि खे पुलिस 2 करोड़ जे फ़रार जे केस में संदसि घर ते 24 मोबाइलनि सां रेड कयो, जंहिंसां ॾमची अॼु सुबुह ख़ैर मोहम्मद अली, मोहम्मद अहमद ख़ान ऐं ॿियनि असांजे घरनि ते काह करे सिधी फायरिंग कई, जंहिंमें मुंहिंजो भाई थियो 4 साल अली रज़ा वल्द ग़ुलाम कादिर चांडियो सख़्त ज़ख़्मी थी पियो आहे, जंहिंखे टंग में गोली लॻी आहे, जंहिंखे असां सीरियस हालत में रूरल हेल्थ सेंटर टंडुजान मोहम्मद आंदो, जिते डॉक्टरनि पारां खेसि फर्स्ट एड ॾियण बाद हैदराबाद रेफर कयो वियो। हुन वधीक ॿुधायो त मुंहिंजे माइटनि जो चवणु आहे त असां पुलिस सां मिलियल आहियूं। संदसि घर ते रेड कराइण असांजो को बि हथु न आहे, मगर अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे, असां पारां अहिड़ी क़िस्म जी का बि हरकत न आहे। तंहिं बावजूद बि असां ही घरनि ते सिधी फायरिंग करण जो सुठो अमल न आहे। असां बस वारनि IG सिंध, DIG हैदराबाद ऐं SSP मीरपुर ख़ासि ऐं ॿियनि ख़ासि तौर ते असांजे जिन इलाइक़नि जे मुअज़्ज़िज़िन MP मिस्टर मितारे ख़ान टालपुर खे अपील कयूं था त असांखे इंसाफ़ ॾिनो वञे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।